ही हिकिड़ो मतिलबु हिकिड़े मुल्क जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, हुन इलाइक़नि में माण्हुनि जा कल्चर आहिनि, माण्हुनि जा ॿोली आहे, माण्हुनि जा हिकिड़ा रहण सहण जा अंदाज़ आहिनि, हुननि जा मुफ़ादात आहिनि। गिलगित बल्तिस्तान वारा 50-52 ॾींहंनि खां वेठा आहिनि, एहतिजाज कनि पिया, उहो डैम ते हुननि खे रॉयल्टी न पई मिले ऐं कंपनसेशन न पई मिले। हाणे गिलगित बल्तिस्तान जो मसइलो आहे न, हाणे चवंदा आहिनि न हीअ त मुल्की मुफ़ाद में डैम ठहियो त जेके तव्हां बसि कयो, जीअं असांखे थर कोल लाइ कयो वियो त मुल्की मुफ़ाद में आहे तंहिंजे करे लोकल माण्हुनि खे कुझु न ॾिबो। असीं त सिंध आहे त असां फॿी वियो आहे, हुननि था हुते KPR अचनि था, हुननि सां ज़्यादती आहे। त मिनरल्स ऐं तव्हां हीअ सभु शयूं कयो पिया, सर ॻाल्हि इहा आहे त छा उते जे मुक़ामी माण्हुनि खे तव्हां चओ था क्रिटिकल मिनरल्स बि खपनि, तव्हां चओ था त रेकोडिक सां बि हीअं थी वेंदो, तव्हां चओ था त एतिरी मादनियात आहे पाकिस्तान में जो असीं हू सभु विकिणी छॾियूं त असांजो हीउ $150 अरब जो जेको आहे उहो सभु ख़तमु, सभु कर्ज़ो लही पवंदो, आज़ादु थी वेंदा। पर सर जी तव्हां त मतिलबु विकिणी अॼु ताईं छा कर्ज़ो वधायो आहे न। यस, ऐं छा हुते मतिलबु बलूचिस्तान जे माण्हुनि खे हू छा पाकिस्तान में न आहिनि छा? KP जा माण्हू पाकिस्तान में नथा रहनि छा? ईअं छा सिंध मां माण्हू पाकिस्तान में नथा रहनि छा? अच्छा भाई ज़रा एरिक ऐं पंहिंजा अमरीका वफ़ाद थियनि था पिया, मिनरल से मुलाक़ात थियनि थियूं, एग्रीमेंट्स जी बि कल्ह ॻाल्हियूं आयूं त वॾा हिकिड़ा असां एग्रीमेंट्स कया आहिनि हुते इस्लामाबाद में। कैसे बंगाली साहब सवाल रखनि पिया त माना मिनरल्स त माइंस एंड मिनरल्स त प्रोविंशियल सब्जेक्ट आहे त प्रोविंसिस कंहिंजा आहिनि? पाणी बि प्रोविंशियल सब्जेक्ट आहे। बसि इहो ॾिसो इंसां केरु चए, मूं अर्ज़ु कयो त हीअ जेके कल्ह मूं तव्हांखे गुज़ारिश कई पई त जेके हीअ फ़ैसिला हूंदा आहिनि, जेके हिकिड़े मेगा इशूज़ हुजनि था, उन ते तव्हां पंहिंजा प्रपोज़ल पंहिंजे मुंहुं ठाहियो था, पंहिंजे ई मुंहुं हुन ते हुनजी फिज़िबिलिटी ठाहियो था, पंहिंजे ई मुंहुं हुनजा फ़ैसिला करे छॾियो था, बाला ई बाला। तव्हां हेठां इनपुट त वठो कोन था, माण्हुनि खे कॉन्फिडेंस में ऑन बोर्ड ते वठण जो असां वटि रवाजु कोन्हे। त बेवकूफ़ माण्हू आहिनि, बाबा हिननि खे कहिड़ी ख़बर, बसि असां फ़ैसिलो करे छॾियो आहे। पोइ इन करे बेचैनी वधे थी, इन करे जेको आहे पोइ चइजो त भई सुई मां अगरि गैस निकिती त पहिरियों हक़ त जेको आहे उहो कराची ऐं लाहौर जो आहे, हीउ पाकिस्तान आहे न, पोइ सुई छा हो? हीउ हिकिड़ो रवैयो आहे। पोइ हिकिड़ी डिघे अरसे ताईं घोटकी मां गैस जेका हूंदी हुई, घोटकी जे भरपासे में माण्हू काठियूं कंदा, अॼु बि शायदि कंदा हुजनि ॻोठनि, अॼु बि शायदि कंदा हुजनि। हीउ बसि रवैयो आहे। थर कोल मां सॼो मुल्क जगमग अलाह करे जगमग थिए थर कोल मां, पर थर जी हालत उहा ई आहे। त भई थर वारनि खे सम्झायो वञे थो कोई ॻाल्हि न आहे, तव्हांजा हाल अॻु में बि अहिड़ा हुआ न, सॼो मुल्क जगमग करे पियो, तव्हां हिन ॻाल्हि ते ख़ुशि थी वञो। हाणे इहो जेको रवैयो, इहो जेको सॼी माइंडसेट आहे, हेठां जेको माण्हुनि जी जेका हिकिड़ी राय आम आहे, सियासतदान जी ताक़त हूंदी उहा आहे। असांजे मुल्क में वरी मटिजी वई, असांजे मुल्क में वरी चवंदा सघ अमेरिका मां वठिबी या इस्टेब्लिशमेंट वटां वठिबी, न त एक्चुअली त सियासतदान वटि कहिड़ी ताक़त हूंदी आहे? आवाम बि रोडनि ते अची को रुगो मरण मारण जी ॻाल्हि न हूंदी आहे। डेमोक्रेसी में हिकु पॉलिटिशियन जी ताक़त ई हूंदी आहे त जेको पब्लिक ओपिनियन जी सपोर्ट, ऐं जेके मुख़ालिफ़ धुरियूं हूंदियूं आहिनि उहे बि हुन पब्लिक ओपिनियन खां डिॼंदियूं आहिनि या घबराईंदियूं आहिनि या हुनजी रिस्पेक्ट कंदियूं आहिनि। ओके, आई विल पुट इट दिस वे कि घबराइण या डिॼण जी ॻाल्हि न, हुनजी हिकिड़ी इज़त मान ॾिबो आहे त भाई हीअ राय आम आहे। हाणे बदकिस्मती सां असां जहिड़े मुल्कनि में जिथे अञा डेमोक्रेसी आई न आहे, जिथे अञा असीं हिकिड़ी विच वारे फेज़ में अञा बमुश्किल आहियूं, बांबड़ा पायूं पिया जमहूरियत जा, उते राय आमा खे इग्नोर करणु हिकिड़ो रवाजु आहे। त पोइ जॾहिं तव्हां राय आमा खे इग्नोर कंदव त पोइ तव्हांखे कंहिंसां बि ॻाल्हाइण जी ज़रूरत महसूसु नथी थिए। सिंपल इज़ दैट। ही हेॾो सारो सिंध में थिए पियो, यानी कि अगर तव्हांजो डार साहब चए थो वेही त इंटीरियर सिंध में कुछ जिनकी सियासत ख़त्म हो गई है, डिप्टी प्राइम मिनिस्टर आहे, उहो इहो रवैयो रखे पियो। पुराणा सियासत ऐं मतिलबु पंजाब जी तर्जुमान चए थी त हुकूमत जी त जनाब ही आदि आहिनि सिंध वारा हिनखे सियासी इशू ठाहिण लाइ, त पोइ छा कजे? दैट मीन्स कि दे डोंट केयर। सिंध ठीक है, बलूचिस्तान हाँ ठीक है, चंद शरपसंद अनासर हैं। हाणे चंद शरपसंद अनासर जेके आहिनि, इहो मूं मुशर्रफ साहिब असां सां ॻाल्हायो पिए, अञा अकबर बुगटी जी शहादत न थी,
तो 6-7 एंकर्स हुआसीं, असां सां ॻाल्हाए पियो प्रेसिडेंट हाउस में, तो चई त ये 3 सरदारों का मसला है, 3 सरदारों का है। इशारो मेंगल सां, अताउल्ला मेंगल, खैर बशमरी ऐं अकबर बुख्ती, इनका मसला है, आई सॉर्ट देम आउट। तो बड़ी थोड़ी हिम्मत करे पुछियोमांसि, मुझे सर ही जेको रवैयो आहे कि चंद शरपसंद अनासिर, चंद सरदार, मैंने कहा 3 आदमी नहीं है, उनके पीछे हज़ारों लोग हैं और उनके पीछे एक लाखों लोगों का सेंटिमेंट है। यस। तो मुशर्रफ साहब की ॻाल्हि उहो न वणी एज़ यूजुअल, ऐं पोइ उन जो पंहिंजो हुनजो पोइ जेको थियो उनजो जवाबु इहो ॾिनई त अकबर मोटी कई। त चवण जो मक़सदु आहे त तव्हां कन्वीनियंटली इहो चई सघो था ये चंद लोगों का मसला है। अगरि तव्हांखे न ॿुधणो आहे ऐं ॿुधणो आहे त गाॾी में वेही जेको ड्राइवर ॿुधाए छॾे, अच्छा लोग ये सोच रहे, पोइ ड्राइवर जी ॻाल्हि त हलणु शुरू थी वञनि था। जी हा। त हाउ रिसेप्टिव यू आर, बेसिक क्वेश्चन इहो आहे त तव्हां ॿुधण ऐं सम्झण लाइ केतिरो तयारु आहियो ऐं हुनखे रिस्पॉन्ड करण लाइ केतिरो तयारु आहियो। दुनिया में माण्हू रिस्पॉन्ड कनि था। दुनिया हीअं ताज़ो हिन ॾिठो न, जॾहिं ही ट्रंप खां पोइ त ट्रूडो कैनेडियन प्राइम मिनिस्टर हुन रिज़ाइन, त हुनखे कंहिं अची न जलसो थियो, न जुलूस थियो, न एहतजाज थियो, न मुज़ाहिरो थियो त बाबा तूं लहो कुर्सी तां बसि कैनेडा। हुन जॾहिं फील कयो त भई माण्हुनि खे हाणे एक्सेप्टेबल न आहे, मुंहिंजे लाइ बि सुठो न आहे, मुंहिंजी पार्टी लाइ बि सुठो न आहे, हुन इस्तीफ़ा ॾेई छॾी। दुनिया इहो चेंज थींदी आहे पंहिंजे पाण खे हिकिड़ी सेल्फ करे, छाकाणि त हू रिसेप्टिव हुजनि था, जेका हेठि पब्लिक ओपिनियन आहे हुनजी राय खे ॿुधण लाइ पंहिंजे पाण खे पाण पाबंद रखनि था।